सो मुंहिंजा दोस्तो उन हिक रब जी मोहब्बत के मन में जंहिं भी समायो वो अमर थी जंहिं भी उनजे इश्क में पंहिंजी ख्वाहिशनि जो मलिया मेट कयो उहो नवाज़जी वियो किथे कलंदर किथे भिटाई किथे सचल किथे डारा यूशा किथे बाबा अहमद कुरैशी किथे ख्वाजा अजमेर इन्हनि जवाननि पंहिंजी ज़िंदगी जो ख्वाहिशनि जो नज़रानो पेश कयो रब उन्हनि खां राज़ी थियो ऐं उन्हनि खे नवाज़ी यही असां सूफ़ियुनि जी हिक दर्स आहे असां हिते गॾु इन करे थियूं था त जीअं उन मिठे महबूब जी उन रब काइनात जी इश्क खे उजागर कयूं ऐं उन जी समझत खे तस्लीम कयूं ऐं उन जी इश्क मोहब्बत खणी अॻिते वधंदा हलूं मुंहिंजा भाउरो हिक अल्लाह जी मोहब्बत सभिनी मोहब्बत खां अपार आहे इहो रस्तो असांखे बिड़े मोहम्मद करीम सलासम जी ॾिनो हाणे इन रस्ते ते कीअं हलूं छा कयूं मुर्शिद कामिल मोहब्बत जा फुड़ा दुरूद जी वसीले असांजे सीने में विझी छॾियईं उहा सुती असांखे प्यारे छॾियईं पोइ वो नौजवान छा थो चवे मत सुती प्यारे चए तो खबरदार पला न पुसाइजा खबरदार पला न पुसाइजा उते शागिर्द छा तो चवे जेको नओ सिखड़ाट मूं जहिड़ो हूंदो पियो जो पातार पुसण खां पीए कीअं पालो रहे सालिक मूं सेखार को पहे नी पांद जो ऐ महबूब मुर्शिद कामिल मूंखे रस्तो ॾेखार पियो जो पातार समुंड जिंदगी समुंड इन समुंड में तो मूंखे विधो आहे चई तो खबरदार पांद न पुसाइजा गलत कम न कजा जॾहिं त शैतान ज़ालिम मुंहिंजे पोयां लॻल आहे जॾहिं त मुंहिंजो नफ़्स ज़ालिम मुंहिंजे अंदर वेठो आहे जेको हर लम्हे मूंखे इन खां गाफ़िल करण चक्कर में आहे सो मुर्शिद छा थो चवेसि कर तरीक़त त कयो शरीयत सुञाण हयो ही हकीकत सी मार्फत मान होए साबुती सां त पुसण खां पालो रही मुझे भाउरो अल्लाह ऐं असांजे विच में उहा कहिड़ी शइ आहे जेको असांखे रब काइनात खां असांजे मालिक खां परे थो करे आशिक ऐं माशूक जे विच में कहिड़ी शइ आहे हिकु नुक़्तो अथव ऐं उहो कहिड़ी शइ आहे जेको असांखे रोक करे थी उहो अथव ख़ुदी इन खुदी जे पर्दे खे हटाइण लाइ सूफ़ी जदोजहद कंदा आहिनि हीअ असांजो सूफ़ियानो गुरोह आहे सोने लाल जा पैरोकार आहियूं असां इन खुदी खे मिटाइण लाइ हिते गॾु थिया आहियूं इन खुदी खे जंहिं मिटायो रब जा अनवार हुनजे कलम ते पवंदा ऐं हू हर शइ खे हक़ सम्झींदो समय दोस्तो इन खुदी खे खत्म करण जे लाइ पाण सभिनी खे हथियार मिलियो आहे उहो हथियार छा आहे इस्म अल्लाह ऐं दुरूद मिले मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हिनजी गरमाइश सां हिनजी ताक़त सां असां वॾे आसानी सां पंहिंजे इन खुदी जे पर्दे के चीर कर सघूं था इनके फाड़े सघूं था इनके पघाए सघूं था जीअं हिकु लोह जो दरवाज़ो हुजे उनखे ख़त्म करण लाइ उनखे कटण लाइ जेकॾहिं असां गैस सिलेंडर ॿारींदासीं ऐं उनखे गैस सां कटींदासीं त उहो कटिजी वेंदो उनजी गरमाइश सां
ये हिन दुरूद जी दौलत से हिन जी ताकत से अल्लाह जी सिम ताकत से जो असा जे अंदर जेके असा अंदर खुद जो पर्दो है जो असा के अल्लाह का परे करे वेठो है उन्हें के कटण ला असा इबादत जो वसीलो वठनासी ऐं या ताकत इश्क जे वसीले यो कम कंदासी। मुझा दोस्तों इश्क असा सब जे मर्जन जो इलाज थो। इश्क असा जो इमाम जे मानू में इश्क ना है वो इंसानी दगते पहुंची कौन थो सके। तोड़े लखे किताबों पढ़े तो वह कुछ भी करे अमा हर पहलू गलसा कहने के पहलू मुंह में काने की खामी होती। वो सब इंसान खामियां सवाए मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे और अंबिया करामन जे या जी के औलिया पंज पान के साफ करे वा मंजिल मानियो। समय दोस्तों असल गाल अचू था इंसानियत। इंसानियत कदे मिलती असा के जदे असा तो के गुलामी मोहम्मद पंज गले में विझनासी। जेस ताईं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो के गुलामी गले में न हुंदो असा इंसानियत जे नाव का भी नवाकिफ हुंदासी। इंसान जात सा अल्लाह पाक ॾाढी मोहब्बत करे तो जो सवेरे फरमाए अर्ज कयो ताके इंसानियत असा के मिले मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दरखा मिलदी। मुझा भावरो असा सूफी आयो असा इंसान जात सा मोहब्बत कंदा आयो बल्कि हर साह वाली शय के असा प्यार कंदा आयो। अल्लाह साईं इंसान सा केतरी मोहब्बत करे। एक मिसाल ताके दिया पो गाल के समझाने तो कोशिश कजो। हज़रत नूह नबीउल्लाह 900 साल तबलीग कई। 900 साल तबलीग कई। एक दफो चे अल्लाह साईं बुधनी गोंदा मुझा हे उम्मती हे मौला तू उनके अजाब दे। अल्लाह साईं चस ए नूह तू कुंभार को धंधो कर दिला बिला ठा। अगर नूह साईं दिला मटर हे हो सब शयूं ठाई चिकर बितर ठाए तैयार कई। जड़े तैयार थिया तो उनमें के डेढ़ा फिडा हुआ के बिल्कुल सही हुआ सिंग हिगड़े पासे की डंग हिगड़े पासे की। अल्लाह साईं चेस ए मूसा इनके टोड़े छे। चे अल्लाह मूसा ए नूह तू इनके टोड़े छे तो चे अल्लाह साईं ही मुझे प्यार से मोहब्बत से साया दिल नथी माना के टोड़िया। चे नूह तू पंहिंजे ठिकर तो टोड़े सगी तू दिल नथी चवे ऐं पंहिंजा माण्हू जेके मूं ठाहिया आहिनि इंसान अदला गदला ऐं उनखे कीअं अज़ाब ॾियां कीअं तकलीफ़ ॾियां कीअं उन्हनि खे ख़तमु कयां। एॾी मोहब्बत रब खे